अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो जे सिटी रिपोर्टर अल्ताफ़ सिंधीअ जी। मोरो जे वाबडा मस्जिद में जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ब्रांच वाबडा मस्जिद मोरो पर तक़रीब सालगिरह जमायत इस्लाह अल मुस्लिमीन जी सरपरस्ती आला सैयद व मुर्शदी हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर नक्शबंदी अल मारूफ महबूब सजण साईं मदज़ला अल आलिया जी 59वीं सालगिरह निहायत अक़ीदत ऐं एहतराम प्यार मोहब्बत ऐं ख़ुलूस दिल सां मल्हाई वई। सालगिरह तक़रीब में डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ताशफीन आलम, असिस्टेंट कमिश्नर मोरो हसन ज़फ़र, खलीफ़ा मोहम्मद बख्श बाट, खलीफ़ा डॉक्टर वजहुद्दीन मेमण, खलीफ़ा शमसुद्दीन सोलंकी, प्रोफेसर शमसाद सुमरो, सहाफ़ी सिंधी अल्ताफ़ सुमरो, डॉक्टर मोहम्मद असलम कुरैशी, SDO सेप्को 1 मोरो नूर मोहम्मद चांडियो, सहाफ़ी अलीशेर डेपर, सहाफ़ी रोशन अबड़ो, एडवोकेट नौमान मेमण, असलम अब्बासी, मौलवी ताज मोहम्मद सोलंकी, नईम मेमण, हाफ़िज़ सज्जाद अबड़ो, हाफ़िज़ मोहम्मद अमीन अबड़ो, शरफ़ुद्दीन सुरियो ऐं ख़ादिम हुसैन शेख खां अलावा मुरीदन, अक़ीदतमंदन, शहरन, तालबन, वकीलन, दुकानदारन ऐं सरकारी आफ़ीसरन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते महबूब सजण साईं जी सालगिरह जो केक काटियो वियो ऐं लंगर आम तक़सीम कयो वियो। सजण साईं जी वॾी उमिरि में सिहत लाइ ख़ुसूसी दिल सां दुआऊं पिणु घुरियूं वयूं ऐं नात ख़्वानी कई वई ऐं मुक़ररीन महबूब सजण साईं जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी वई। यूं हिन वक़्त जो अपडेट्स, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।